अलाए काॾे वियो ने भागो छॾे त न भॼी वियो। अहिड़नि मुड़ुसनि खां त बिंग भली आहे। वञा थी गुलां ॾे चांस को टुकुर पारू थो हुजे त ॾे। बुख में साणी थी पई जंगू ई कम करण छॾे वई। खाओ खाओ बिस्मिल्लाह बादाम खाओ पिस्ता रात खाराया मैं निंड न आए सलाह बादामन ते भी खाओ मासी गुला जी खुश त आई न? शुक्र अल्लाह जो लख एहसान अल्लाह जा। पिस्ता खाऊं बादाम खाऊं अखरोट खाऊं असा जा कोताई गोश्त को सा खाए नी नता हेन के बादामियूं थी खाराई। हाँ शुक्र अल्लाह जो। मुंजी त सार लो भुख ते वेठी आ सुबह का वठी ब्लड प्रेशर निकतो तो वने मुके को गबो अथई द खाराए मां चो त मुंजे ला ताम तैयार कयो दे हियर त तू कुकड़न के दी बादाम दी खाराई। ओ गबो सुबह सवेर अची हा त तोखो वडो एकड़ो फकीर आयो नवीद दई छजो मास खाराए छजो मास। हिते असा भुख था मरऊं हिते वाली तुंजो कुकड़ियूं बादामियूं थी खाइन। छो न खाईंदियूं डायण दाहू थी करे मुंजे कुकड़ ते तोके खबर आ त ये कुकड़ काथों जी ऑस्ट्रेलिया जी थी ऑस्ट्रेलिया जी नवाब नस्ल थी। हां है त कुकड़ न वेठियूं त उहे लाइंदी हुंदी त के पाकिस्तानी लाइन या ऑस्ट्रेलियन इन का भलो त ये बादामी मुखे वात में विझ आहे त तू भी माण्हू ना। हां पर फर्क कान तुंजे नस्ल में और हिन जे नस्ल में माखे मिले तो तू हिते रही न चवा थी ऑस्ट्रेलिया हली वञ। ऑस्ट्रेलिया वञण ला बि रोकड़ो खपे। हाँ पर इहो आ त 12 कलाक जो सफर आ तू जहाज में दम दणिया हवाले उही न केर वठी न तो वञे शनाख्ती कार्ड 2-3 दफा वई ये खणी चंदा हल माई चरी थी शनाख्ती कार्ड ते केर बिंदो आ शाम हाने इहो त जो अकोला त तू जो ऑस्ट्रेलिया वेंदी त शनाख्ती कार्ड ते तू वञे थी शाहपुर चाकर थी वञे भाई दे साड़े पासपोर्ट ठहराए कागजात ठहंदा आन वडी ड्रेग हाने में वञण में बे तू वञे न अला ॾाढो कमाईंदी। हां न हां उते माण्हुनि में वड उते चवा थी उते वञी पिनदा से बि तने त खबर न पवंदी न पिमण ते पाबंदी थी पिनण ते पाबंदी थी। हां पिनण जा मां छा कंदा में उते नौकरी कजा के घर में मड़े वात सा पोचड़ो घुमाए वठ जा बयो वरी छा। हां इहो कम मां करे विंदम पर हियर मां भुख ते आ मरा थी मुके ॾिए कुछ खाइण ला जेको मरे सो असा जे गीचीअ में बाहि दे साजा तो मां छा कया हण ये कुकड़ा या कुकुड़ा डायण तुजो केड़ो कम कुकड़ा जा छा थी ना परणाई दियसे त मां कुकड़ गोलियो था मैं न न हिन के मां एड़ो ही कुकुड़ दींदस जड़ी पाण आ न ओड़ी इहो असा जो हितों वारो कुकुड़ न ये ऑस्ट्रेलियन आ हिन जो कुकुड़ बियाए वयो आए शॉपिंग करण अड़ी नवीद वटे एड़ो कुकुड़ भलो तई कसम सा एड़ी जोड़ी ठांदी बिनी जी लान वान जो खर्चो भी फिर माना डाजवाज भी मिलंदुसी। चुप त करे ओ पाण बुख तो मरे वरी नवीद वरी भी चवा थी त जायद वट बटे कुकड़ भला बिठान जायद वटे हां जायद चांडे वटे एड़ा कुकड़ बिठान मा दिसी आया सो ते डाकण में पिंजरो हणायो ते ओड़ी कुकड़ त भला तसी पर न छडी तनी पाड़े में एकड़ी कुकड़ चोरी तो करे आए कुकड़ का कुकड़ के लाइन था दींदा वतनी कुकड़ के लाइन दींदो हां चवा थी वञ टर कुकड़ के नजर हणी छजे इन भागी खाओ तो के नजर हई न कोयल नजर हई डायण खा बादामियूं असा भुख ते मरऊ ता है त कुकड़ी बादामियूं थी खान यो केथां जो इंसाफ आ छा जो इंसाफ केड़ो इंसाफ के खो थी इंसाफ घोरे मा खो इंसाफ घुरणे माते हक थी चवा थी टरी वञ जाए थी कुकड़ जो सदको एकड़ी बादामी खण ये एकड़ी बादामी में मुजो पेट भरबो। हां पेट तो तुजो गिला में ही भरजी वेंदो आ ओले पाड़े में सजो दी वतनिया लूस कदी वञ पहले वाह जी गाल कई त ई वट बादामी गिला जो नालो वतई त मुजो हां ठरी तो अड़ी वो दिते पाड़े वारी हां उने मुके चोना दुकानदार वट खत पहुचाए अचो त 10 रुपया थी दे मां वरी खत पहुचाए मास कुराड़े वट जेका गिगा पी वे चुकी खादल ओड़ी पोत दिसी कुराड़े दा मजा कुराड़े मुके 1000 दिनो मुके के जो खत मत ओ पाड़े वारी जो दुकान वाले के न दिनो मास उने सारी मां पिटा को फिट क्या न कुराड़े सा न उने दुकान वाले सा जेते वो आशिकी जान जेको आ हां बस तुजो कम ही आ परावा कर दा 1000 रुपया मिलियो पर कुराड़े उये पो गिगा गाड़ी तो आजे वो माई जो दिसी बोए में बाहर लगी पया दिठाई जो कुराड़ो आए से चीज आई लव यू सा
आई लव यू पादर चवाई थी एड़ा हणा वडी का बे है तुझा कमाई है परावा घर ना मां ये के मिर्गे दौरो पजी गे खुरड़ी पियाने कुत्ते वांगुर ऐ मां जेको खिली मां एडो हलो हलो चवाई थी गिला खोर हलो चवाई थी रोगो मानन जो गिला कंदी वतनी रोगो परावा घर ठाईंदी होती वडी का शैतान वडी का तू घट नहीं तू भी शैतान जो हलो करी त बुखती मरे हलो चवाई थी बाहर लगे दिसाई ना हेतरड़ी कुकर खो भी हल्की बाहर त लगी त इन घर मो निकरी हेडे आई जाचते बुख थोड़ी हुई ने भाग्य के कुकर जो खाड़ पियड़ी बंद करे वई मुखे ही सटे छजे ने भाग्य मोजाई खाधा पीता बंद थी विया एही का डायरा आहे एतरी लूमड़ी बाकी हला तोबा जे घर में वेंदी त सुकून न हुंदो खुदा जी का मारा पे हल त पाण अंदर हलो एसी में सुमारे हलिया अच मा सद को हलिया ए इंसाफ ही ना है अने इयो को कानून आ कुकड़ बादामियूं खाइन हालत ॾिसूं गुला चांदी त मूंखे दाल वठणा पैसा न आहिनि अॼु त पतो मास रंगे आ तो अकुल ई न आहे रहियो ब्राह्मणनि के गॾहनि ते लखे ख़र्च था कनि कुकड़नि जूं मेलूं था करनि कुता एसिन में था सुम्हारनि बाक़ी माण्हू काॾे वञनि ऐं वरी चवनि था असां ग़रीब आहियूं इहा कुकड़ त मां चोराईंदीमांसि ऑस्ट्रेलिया औंठो अड़ाई कंहिंजी चोराए आई हूंदी पाण